अबा सालू तू मुसफ़ा थदो माण्हू आहीं, रेस आयो न ॾाह ॾींहं आहे त बगो असांखे तंग थो करे। अच्छा जुमन तूं बि कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी? जेको कमु रईस हथनि सां कराए हुन बारे में का ॻाल्हि सुणंदो? मूंखे ख़बर आहे सॼो कमु रेस जे नर्फ़ थो हले, रुॻो रेस पासीरो थिए, पोइ इहो बगो ऐं गोलो हिते अची ॾेखारीनि भला। पर जेकॾहिं रेस आयो त पाण खे हुनखे दाह ॾियणी हुई। काका जुमन, रईस खे दाह ॾियणु वात विञाइण बराबरि आहे। भला तूं मूंखे इहो सुणाए, गोलो कंहिंजो माण्हू आहे? रेस जो माण्हू आहे। गोले खे इहा जुरत कीअं थी रईस जे राज ऐं इज़तनि में हथु विझे? आउं चवां थो इहो सॼो कमु रईस पाण करायो आहे, हाणे वरी असांखे चए थो त गोले खे मूं कढी छॾियो। मूंखे बि का ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। बहरहाल इहो डपु लथो, बगे खे कुझु चइबो न त रेस नाराज़ थी पवंदो। हाणे जेकॾहिं रेस आजो थियो बीठो आहे त पंहिंजो फर्ज़ु आहे त हथु करे सभई हली दरिया में गोले खे ॻोल्हियूं ऐं हथ ॿधी ॿाहिरि कढी अचूंसि। गोलो हाणे हथु कीअं ॾींदो? को वांगर आहे छा जो पाणी में टिपो ॾियो वेठो हूंदो? जंहिं माण्हू 20 साल दरिया में ग़लति कमु कया हूंदा, आख़िर हुन पंहिंजी लिक ऐं बचाव वारियूं जायूं ठाहियूं हूंदियूं, उहो हाणे असांखे हथु कीअं ॾींदो? आउं त चवां थो गोलो रईस जे हथां निकिरी वियो, तॾहिं त रईस हिते अची गोले जी असां खां थो पुछा करे। अबा साबू तो बि ॻाल्हि मक़सद वारी कई आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।